मां बि उन्हनि खे इलेक्शन कमीशन जे लाइ प्रोपोज़ असां ॾिनोसीं, जंहिंमें असां मोहम्मद हनीफ़ नोड़ी साहिब जी चेयरमैनशिप जे लाइ ऐं एजाज़ अहमद चांडियो दादूअ जो उनजी वाइस चेयरमैन जे लाइ ऐं सईद मुमताज़ हुसैन शाह जेको असांजो सखर ज़िले सां तालुक़ु आहे उनजो सेक्रेटरीशिप जे लाइ ऐं मेंबर जे लाइ इम्तियाज़ कायर ऐं ॿियो मेंबर जे लाइ असांजे बदीन ज़िले जे सदर नूर मोहम्मद सुमरो ऐं उनखां पोइ डिवीज़नल सदर ऐं अलीगुल चांडे बि पंहिंजो नालो तजवीज़ कयो त मुंहिंजो नालो बि इलेक्शन कमीशन जी उमेदवारी लाइ साईं बि नालो तजवीज़ कयो। हाणे चवण जो मक़सदु इहा आहे त उते का बि चूंड वग़ैरह कान थी, उते नाला प्रोपोज़ थिया आहिनि। चूंड तॾहिं थींदी आहे वर्किंग कमेटीअ जे अंदरि जॾहिं सिर्फ़ु हिकु ई एजेंडा ते ऐं इजलास वर्किंग कमेटी जो घुरायो वञे ऐं उते चयो वञे त इलेक्शन कमीशन जी चूंड आहे, पर उते मोहतरम दोस्तनि असांजनि प्रोपोज़ल रखियो थियणु ईअं खपंदो हो। जेकॾहिं चूंड दोस्त कराइनि बि आहे त उन्हनि जी जेकॾहिं अक्सरत हुई त कराए वञनि हा, जीअं असांजी अक्सरत हुई हूंदी आहे त असां करायूं आहे। उते इजलास खां अॻु में ई को बि हिकिड़ो दोस्त सदर साहिब खां इजाज़त वठी करे उहा एजेंडा रखाए सघे पियो, पर हीअ प्रोपोज़ल विया आहिनि जंहिंजो अख़्तियार मर्कज़ी काबीना खे ॾिनो आहे त हीअ प्रोपोज़ल आहिनि। इन्हनि प्रोपोज़लनि ॿिन्ही प्रोपोज़लनि ऐं ॿियो जेको साईं पंहिंजो अलीगुल पंहिंजो नालो ॾिनो आहे, इन्हनि प्रोपोज़लनि जी मर्कज़ी काबीना इन्हनि ते गौर वीचार करे इन ते छंड करे असां पूरो उमीद आहियूं मर्कज़ी काबीना खां त मर्कज़ी काबीना को वन वे ट्रैफ़िक वारो फ़ैसिलो न कंदी। जेके उन्हनि वटि नाला विया आहिनि सुठी साख वारनि दोस्तनि ते मुश्तमिल इलेक्शन कमीशन जी उहा नाला तजवीज़ कंदी ऐं असां उन मां पूरो उमीद आहियूं। असां इहो बि अर्ज़ु था कयूं मर्कज़ी काबीना खे त वन वे ट्रैफ़िक वारी अहिड़ी का बि इलेक्शन कमीशन न थिए। इलेक्शन कमीशन साफ़ सुथरी हुजणु घुरिजे ऐं जीअं सिंध जो उस्ताद इलेक्शन जे तरफ़ वञे त इलेक्शन असांजी साफ़ सुथरी थिए, सिंध जे उस्तादनि वटि बहितर मैसेज वञे। महिरबानी। हाजी साहिबु थोरो